केड़ो सवाल आ? पैसा दे बाबा मोबाइल ठाणो पाण वारो ओले पैसा भरणा नींदे करे। ओले छा ठाराई वनी कोट बदराई मोट रुपयो न थाई। बाबा दे न अलायो कसम दे बाबा मोबाइल ठारवाया। बाबा पुट मोट रुपयो कोन थाई मां किथा तोखे करी ॾियां। बाबा पाण वारो मोबाइल ठारायो ओले पैसा दे कर्ज भरणो आहे। तो पैसा दे वो मोबाइल हराणो आहे अची दे हो। पैसा दे मुखे मोबाइल ठाराणो आहे। पैसा दे वो मोबाइल ठाराणो पैसा दे। पुट मूं वटि रुपयो कोन्हे मां तोखे किथां ॾियां। ठहियो ठहियो हाणे रो न ॾियां थो। आहिनि वियाल छा 5 रुपया खपाई या वरी शाम जो खणी अचां। अठो आहे कोन मोबाइल बता। ओ मुखे पैसा मिलिया ओ मुखे पैसा मिलिया।